नाज़रीन, मैं तव्हांजी पंहिंजी होस्ट दुआ मेमर म्यूजिकल नाइट विद कशिश में भलीकार। अॼु अहिड़ी पर्सनैलिटी असां वटि मौजूदु आहे जेके तारीफ़ जी मोहताज आहिनि। अॼु असां वटि आहिनि किंग ऑफ सिंस। ओरे आत दिले ॼाई, ओरे आत दिले ॼाई, मुंहिंजा सिकी लधा सोना हर हर घोर वञाई। तव्हांजा कदम आया आहिनि असांजे शो में, असां इलाही लकी आहियूं। असां बि फार थियासीं त असांजे बिज़ी न कोन्हे चवनि। ओह गुड कवरिंग। तव्हां हिकु यूनिक शइ कढो था त आइडिया किथां था अचनि? सवली सिंधी में ॻाईंदो आहियां, इन करे हर माण्हू खे सुठा मुंहिंजा गीत लॻंदा आहिनि। कुझु सवाल पर्सनल्स कयां? करे सघो था। तव्हां ज़िंदगी में घणा चकर मोहबत कई? ज़िंदगी धोखो आहे, ज़िंदगी कोन थी साथ न पाए त इंसान छा न पाईंदो। अॻे न मुंहुं ते कख सहंदो हुई, शाम सुबुह मुंहिंजूं सारूं लहंदो हुई, नथो हाणे तूं भाई वियो बदिलजी आहीं। तव्हांखे लॻंदो आहे कि कॉम्पिटिशन दौर आहे? असांजी सिंधी आर्टिस्ट में इहा थोरी जेलसी जी बीमारी आहे। मुमताज़ मलाई हे गानो कयो आहे त मां बि कंदसि, हिन जो लॻियो आहे मुंहिंजो बि लॻंदो। सेगमेंट बि असां वटि आहिनि त हे बॉक्स असां वटि मौजूदु आहे। वही धकड़ो छा चवणु चाहींदो हुन लाइ? थोरो बि राति जो नाराज़ कंदा थींदो पोस्ट रखी चवंदो मां सुभाणे लाइव थो वञा। इहा न वणंदी आहे। अच्छा, सभिनीनि खां वधीक तव्हां कहिड़े शाइरनि खे ॻाईंदा आहियो? मुंहिंजा शाइर तक़रीबन 100 खनि शाइर आहिनि। अमारी में छा ठाहे वेंदा आहियो? जंहिंखे सब्ज़ी सुठी आ लॻंदी, तंहिंजी सिहत सुठी आ रहंदी। जंहिंखे सब्ज़ी सुठी आ लॻंदी, तंहिंजी सिहत सुठी आहे रहंदी। म्यूजिकल नाइट विद कशिश हर ख़मीस से रात जो 10:05 ते सिर्फ कशिश टीवी ते।